सिंध के कच्छ में पुलिस रेंजर्स ऐं फौज धाड़ेलनि खिलाफ़ गॾियल ऑपरेशन कंदी। सिंध काबीना मंज़ूरी ॾेई छॾी। कच्छ में इंटरनेट की सहूलत बंद करण जो हुकुम। निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर की सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। मक़बूल बाक़िर पारां स्ट्रीट क्रिमिनल जे ख़ात्मे लाइ बि भरपूर ऑपरेशन शुरू करण की हिदायत। कच्छ में सुठी साख रखंदड़ ऑफिसर मुक़रर करण जो हुकुम। मंशियात फरोशन खिलाफ़ सख़्त कार्रवाई थींदी। कराची में रेंजर्स की मुक़ररीअ वारो मुद्दो बि 6 महीना वधायो वियो। सिंध काबीना इजलास के ख़िताब कंदे मक़बूल बाक़िर चयो आहे त को बि माण्हू मोबाइल फोन बि खणी ॿाहिरि नथो निकिरी सघे। शहरनि जी हिफ़ाज़त हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। आईजी सिंध सूबे में धाड़ेलनि वटि माण्हुनि जे कैद हुअण जो एतराफ़ करे वरितो। सिंध काबीना खे ब्रीफिंग ॾींदे आईजी सिंध रिफ़त मुख़्तार चयो त लाड़काणे जा 7 ॼणा शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जा 3 ॼणा ऐं 1 ॼणो लाड़काणे मां अगवा थियल आहे। मुक़विन में सागर कुमार, नवीद लाशारी, कदीर, ज़हीर, गुलबहार, शाहिद, जब्बार, सूमार, फरहान ऐं शाहिद शामिल। इस्लामाबाद की ख़ुसूसी अदालत पीटीआई चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन शाह महमूद कुरैशी की ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत धुरनि जे वकीलनि जा दलील ॿुधण बाद दरख़्वास्त रद्द करण जो फ़ैसिलो जारी कयो। अदालत असद उमर जे 50,000 जे मचलकनि एवज़ ज़मानत मंज़ूर करे वरिती। बलूचिस्तान के इलाके मस्तून में धमाको। पीडीएम जो तर्जुमान हाफिज़ अहमदुल्ला 3 साथियुनि समेत ज़ख्मी। हाफिज़ अहमदुल्ला ऐं संदसि साथी अस्पताल मुंतक़िल। पुलिस मूजिब धमाको हाफिज़ अहमदुल्ला की गाड़ी वेझो थियो। वधीक जांच करे रहिया आहिनि। कराची के इलाके बफर ज़ोन में रोड ते फायरिंग। पीउ सां गॾु कार में स्कूल वेंदड़ ॿार ई मारिजी वई। पुलिस फायरिंग के इल्ज़ाम हेठि निजी कंपनी के सिक्योरिटी गार्ड के गिरफ़्तार करे वरितो। 222 राइफल बि हथ। 7 सालनि जी ॿाड़ी मरियम पीउ सां गॾु कार में स्कूल वञी रही हुई त खेसि मथे में गोली लॻी वई। जेयूआई अफ़गाननि जी एमक्यूएम क़यादत सां बहादुराबाद में मुलाक़ात। सिंध जी सियासी सूरत हाल ऐं मुस्तक़बिल जी हिकमत अमली ते ॻाल्हियूं। डॉक्टर फारूक सत्तार चयो आहे त सिंध जी शहरी ताक़त एमक्यूएम ऐं बहराड़ी जी सियासत ताक़त जी जेयूआई वटि आहे। हाणे सिंध कार्ड हलण न ॾींदासीं। राशिद महमूद सुमरो चयो आहे त कराची खां कश्मीर ताईं माण्हू अगवा थी रहिया आहिनि। शहरी बि रोडनि ते फुरिजी रहिया आहिनि। पुलिस में थियल मुक़ररनि ऐं बदिलियुनि खे रद्द कयूं था। मुल्क में 16 सितंबर का पेट्रोलियम शयुनि जे अघनि में 20 रुपयनि ताईं वाध थियण जो इम्कान। ज़रियनि मूजिब पेट्रोल जे फ़ी लीटर अघ में 20 ऐं हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में 14 रुपया वाध जी तजवीज़ ॾिनी वई। पेट्रोल जी एक्स रिफाइनरी क़ीमत में 13.5 रुपयनि जी वाध जी तजवीज़ थियल। केटीएन न्यूज़ सखर जे ब्यूरो चीफ ऐं सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थिया। मुख़्तलिफ़ शहरनि में सहाफ़ियुनि जा एहतजाजी मुज़ाहरा। एहतजाजी कैंपस बि क़ाइम कयूं वयूं। कश्मीर में कलम धड़नि पीएफयू जे ऐं सियासी समाजी तंज़ीमनि नादरा चौक खां रैली कढी इंडस हाईवे ते धरणो हयो। जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार करण जो मुतालबो। रानीपुर जी पीरानी हवेली में जिन्सी ज़्यादती ऐं तशद्दुद बाद बेदर्दी सां क़त्ल थियल मासूम फातिमा क़त्ल केस जी ॿुधणी। अदालत जवाबदार पीर असद शाह ऐं सहूलतकार इम्तियाज़ मिरासी खे वधीक 7 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। ड्राइवर एजाज़ 13 ॾींहनि लाइ पुलिस हवाले। रानीपुर जी पीरानी हवेली मां मुबैना तौर हुकुम थियल कंबर वासण नौजवान नारी सना गुरामाणी केस में गिरफ़्तार जवाबदार जेल हवाले। अदालत पीर सुहेल शाह ऐं रियाज़ मशहूरी खे जेल मोकिले छॾियो।
गढ़ी यासीन भरसां कारहें इल्ज़ाम हेठि पीउ हथां धी क़तल। इल्ज़ाम हेठि आयल नौजवान मरणी जवाबदार साथियुनि सां गॾिजी कारहें इल्ज़ाम हेठि धी शुमाइला ख़ातून बिरोही खे क़तल करण बाद नौजवान लियाकत बिरोही खे गोलियूं हणी सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार फरार। कानपुर में 15 ॾींहं अॻु अगवा थियल 3 ॼणा बाज़ियाब न थिया। मुफ़्ती जलालुद्दीन बिरोही, अब्दुल कदीर बिरोही ऐं गुलाम यासीन बिरोही जी बाज़ियाबी लाइ धरणो। सिंध बिरोही इतिहाद जे सॾ ते फैज़ू स्टाफ ते कंधकोट, शिकारपुर, इंडस हाईवे ते धरणो हंयो वियो। चुल मां बि 17 साल अॻु अगवा थियल फज़ीला सर्की जी बाज़ियाबी लाइ धरणो हंयो वियो। दड़ो में 2 ॾींहं अॻु बासरनि पारां पूरो करार ॾेई मारियल नौजवान जे वारसनि जो धरणो। बासरनि ते नौजवान खे कूड़े इल्ज़ाम में मारण जो इल्ज़ाम। मक़तूल अमीर बख्श होलाणी जे वारसनि सुज़ुकी स्टाफ वटि धरणो हंयो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त मामले जी शफ़ाफ़ जांच कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे। लिबिया में तूफ़ान ऐं ॿोॾि सबबि फ़ौतियुनि जो अंगु 20,000 खां वधण जो ख़दशो ज़ाहिर। परॾेही मीडिया मूजिबि हिन वक़्त ताईं तूफ़ान ऐं ॿोॾि सबबि 8,000 खां वधीक माण्हुनि खे फ़ौत थियण जी तस्दीक़ थी आहे। 10,000 खां वधीक माण्हू गुम आहिनि। इंतज़ामिया जो चवणु आहे त फ़ौतियुनि जो अंगु 20,000 ताईं पहुची सघे थो। एशिया कप जे अहम दंगल में पाकिस्तान जे टॉस खटण बाद श्रीलंका खिलाफ बैटिंग जारी। क़ौमी टीम में 2 तब्दीलियूं। सऊद शकील ऐं इमामुल हक टीम मां ॿाहिरि। अॼोकी मैच खटींदड़ टीम 17 सेप्टेम्बर ते भारत सां फाइनल खेॾंदी। मैच बरसात सबबि मुतासिर थी या ॿिन्ही टीमुनि खे हिकु पॉइंट मिलियो त बि पाकिस्तान इवेंट खां ॿाहिरि थी वेंदो।